अमरीका जी अॻूणी नाइब परॾेही वज़ीर वेंडी शरमेन चयो आहे त जेकॾहिं सदर डोनाल्ड ट्रंप चाहे थो त ईरान मुकमल तौर ते हथियार फिटा करे त इहो कॾहिं बि मुमकिन न थींदो। वेंडी शरमेन 2015 वारे कामयाब ईरान एटमी मुआहिदे जी टीम जो हिसो रही चुकी आहे। उहो ई मुआहिदो जेको ट्रंप पंहिंजी पहिरीं सदारत दौरान ख़तमु करे छॾियो हो। हिकु तक़रीब दौरान हुन ॻाल्हाईंदे चयो त ईरान सां जंग ख़तमु करण लाइ हलंदड़ ॻाल्हियुनि में जेकॾहिं ट्रंप इहा उमेद रखे थो त ईरान मुकमल तौरु झुकी वेंदो त इहा उमेद ट्रंप खे न रखणु घुरिजे। हुन चयो जेकॾहिं अमरीका ईरान में चूंडियल क़यादत खे हटाए शाह ईरान जी बदउनवान हुक्मरानीअ खे बरक़रार रखियो जंहिं बाद 1979 में इनक़लाब आयो ऐं मज़ामत जी जेका सक़ाफ़त पैदा थी उहा अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। तंहिं करे जॾहिं बि ट्रंप ईरान ते दबाउ विझे थो त ईरान वधीक मज़बूत थी उभरी अचे थो। वेंडी शरमेन वधीक चयो त इन जो मतिलबु आहे त ट्रंप जेके रिआयतूं आसानीअ सां हासिलु करणु चाहे थो इहे एतिरो आसानीअ सां न मिलंदियूं। संदसि ख़्याल में ईरान कॾहिं बि एटमी प्रोग्राम तां हथु न खणंदो। हुन चयो त ईरान शायदि आर्ज़ी तौरु एटमी प्रोग्राम मुअतल करे सघे थो पर मुकमल तौरु कॾहिं न छॾींदो। ईरान पंहिंजे इत्तेहादी मुल्कनि सां लाॻापा घटि त करे सघे थो पर उन्हनि मुल्कनि जी हिमायत कॾहिं ख़तमु न कंदो। साॻी तरह ईरान पंहिंजो मीज़ाइल प्रोग्राम बि ख़तमु न कंदो। हा पर उनखे कुझु हद ताईं घटि करे सघे थो। वेंडी शरमेन वधीक चयो त सदर ट्रंप जो अंदाज़ तमामु घणो आर्ज़ी ऐं डील बेस्ड आहे जेको हिन जंग वारे मामले में कामयाबु न थींदो। संदसि चवणु हो त हिन मामले में का वाज़े ऐं जामे हिकमत अमली नज़र नथी अचे ऐं इहो बि वाज़े न आहे त ट्रंप कहिड़े नतीजे खे कामयाबी सम्झे थो। हिकु अमरीकी रिसाले पिणु चयो आहे त सदर ट्रंप जा क़दम हिकु सुपर पावर मुल्क लाइ नुक़सानकार साबित थी सघनि था। वेंडी शरमेन जो ख़्यालु आहे त इन्हनि पॉलिसियुनि सबबि अमरीका जा इत्तेहादी कमज़ोर थिया आहिनि, टैक्स ॾींदड़नि खे नुक़सानु थियो आहे ऐं आलमी सतह ते अमरीका जो असर रसूख़ पिणु घटि थी रहियो आहे।